लाड़काने का अजी दोस्त गॾु थिया आहियूं सॼे सॼी सिंध ते शुरूआति इन सां त मौलाना जी इस्लाम फरमायो आहे त वॾे में वॾी ख़यानत जेका आहे उहा क़ौम सां गद्दारी आहे उहा क़ौम सां ख़यानत आहे त मां इहो कॉल सिंध जे हुकुमराननि जे लाइ जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी टोलो हिन हुकूमत जेको असां सिंध मथां करे रहियो आहे इहा गद्दारी जेका इहा मौला जो कॉल हिननि ते ठहे थो त हिननि वॾी सिंध सां ख़यानत कई आहे ज़ुल्फ़कार आबाद जहिड़ा मनसूबा बहिरा टाउन जहिड़ा मनसूबा उन खां अलावा अफ़गान जी यलगार जेको क़ानूनी तौर ते न पंजाब थो रहे न के थो रहे न बलोचिस्तान था रहनि ही आलमी यतीम खानो बणायो वियो आहे हुकुमराननि जी तरफ़ां ताज लाड़काणे जे पाकिस्तानी चौक खां यासिर भाई मूंसां गॾु ऐं ॿिया दोस्त नौजवान गॾु जेके असां प्रेस क्लब ते वेंदासीं ऐं असांजो कमु सिर्फ़ु इहो ई आहे त असां सॼी सिंध जे माण्हुनि खे उहे माण्हू जेके न्यूट्रल आहिनि उहे माण्हू जेके सिसाता आहिनि उहे माण्हू जिन खे एहतजाज करणु घुरिजे पढ़ियल लिखियल वकील दानिश्वर शागिर्द क़ौमी कारकुन हाणे महिरबानी करे सागनि कॾहिं धारनि जी यलगार जेका आहे उहा असांजे मथां आई आहे ऐं हाणे असांखे अदलियत में तब्दील करण जी कोशिशूं कयूं थियूं वञनि असांजे ॿोलीअ खे फिरे था असांजी ज़मीन खे फिरे था असांजी क़ौम खे फिरे था असां चाहियूं था त असांजी सिंध खे असां सिंधी हुजूं असांजी ज़मीन जी जागीदार जेका आहे उहा वालार ऐं माण्हुनि धारनि जी आबादकारी असांखे अदलियत में तब्दील कंदी असांजी ॿोलीअ खे ख़तमु कंदी असांजी ज़मीन खे कब्ज़ो थींदो ऐं असां पोइ 200 सालनि खां पोइ असां हिते पंहिंजी ज़मीन ते निकल था हूंदासीं ऐं पंहिंजी धरती ते ॿिए देशनि वांगुरु सहूलियतनि खां बग़ैर ऐं तकलीफ़ुनि में गुज़ारींदासीं अचो त पंहिंजे ईंदड़ ॾींहंनि में 200 सालनि जी नज़र में रखी असां पंहिंजी अॻिते अचूं त उन्हनि खे तकलीफ़ न पहुचे त मां हाणे लाड़काणे जे पाकिस्तानी चौका सिंध में ॿारनि खे नेपाली ॾिनी वञे सिंध में अफ़गाननि खे ॿाहिरि कढियो वञे उन्हनि खे रहायो न वञे हीअ असांजी क़ौम जो दुश्मन अफ़गानिस्तान जेको मुसलसल सतनि खां दहशतगर्दीअ में सतनि खां फिरनि में उन्हनि वटि कलेक्शन हथियारबंद माण्हू उते उन्हनि जो हथियारनि जा अदा उते पंजाब जा अदा उते सदाई रिज़त पसंदी उते सदाई दहशतगर्दी उनजे करे अफ़गानी असांजी क़ौम जे लाइ असांखे अॻिले वॾेरनि ॿुधायो आहे त इहे कंधार खां इहो काबुल खां असांजी जेका आहे क़ौम खे वॾो ख़तरो आहे इनजे करे असां चाहियूं था त असांजी क़ौम खे बचायो वञे असांजी क़ौम खे शेर ॾिनो वञे ऐं इहो हुकुमरान ज़रदारी टोलो असांजी क़ौम खे लुटण जी कोशिशि में लॻा पिया आहिनि इन्हनि खे पाकिस्तान ऐं उन सां अलावा हिननि असांजे इन सिंध खे लुटण जी कोशिशि कई आहे असांजी ज़मीनूं खसाइण जी कोशिशि कई आहे गो अफ़गानी गो 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 सिंध में धारा 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 गो अफ़गानी गो अफ़गानी गो 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 सिंध सरकार ते लानत हुजे सिंध सरकार जा हुकुमरान सिंध सरकार ते लानत सरकार ते लानत सरकार ते सरकारी जो टोलो असांजे ज़मीननि खपाइण जे चकर में असांजे नौकरनि खपाइण जे चकर में असांजे क़ौम खे हक़ीक़त में तब्दील करण जे चकर में असांजे सिंधियुनि खे हक़ीक़त में तब्दील करण जी कोशिशि करे रहिया आहिनि असांजी ॿोलीअ खे क्रेज़ आहे गो अफ़गानी गो 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 लाड़काणे असांखे जंहिंमें असां तारीख़ जी आबादकारी खे वसूं था ऐं उनखे असां रिजेक्ट था कयूं पर सिर्फ़ु सरकार हक़ीक़त आहे जंहिंमें कॾहिं ज़ुल्फ़कार आबाद जंहिंमें कॾहिं बहिरिया टाउन जंहिंमें कॾहिं जेका धारनि जी आबादकारी हिन असांजी क़ौम खे तब्दील करण जी कोशिशि करे रहिया आहिनि इनजे करे असां सॼी सिंध जे माण्हुनि खे
वकीलनि खे शागिर्दनि खे समाजी कारकुननि खे साहबनि खे सुञाण दोस्तनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे उहे पंहिंजी क़ौम जो बचाव कनि उहे पंहिंजी क़ौम जे बचाव जे लाइ अॻिते अचनि त जीअं असां पंहिंजी क़ौम खे अखिलत में तब्दील थियण खां बचाए सघूं Go Afghani go! 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 सिंध में धारिया नामंजूर सिंध में धारिया नामंजूर सिंध में अफगानी नामंजूर सिंध में बर्मी नामंजूर सिंध में धारिया नामंजूर सिंध में रांदी हिकड़ी कौम सिंधी कौम सिंधी सिंध कौम में रांदी हिकड़ी कौम सिंधी कौम सिंध सिंधी में कौम धारिया नामंजूर सिंध में धारिया नामंजूर सिंध में धारिया नामंजूर Go Afghani go! 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 ये अफगानिस्तान में माण्हू ईंदड़ जेके सिंध सरकार ऐं ही ज़रदारी टोलो जेको असांजे सिंध में ज़ाहिरनि जी आबादकारी करे असुल सिंधी रहावसनि खे अखिलत में तब्दील करण जी साज़िश करे रहिया आहिनि सिर्फ़ु दौलत इक़्तिदार जे नशे में ऐं इक़्तिदार जी लालच में ही असांजे सिंधी क़ौम खे अखिलत में तब्दील करे असांजूं मराठूं असांजी धरती असांजी ॿोली कसण जी कोशिशि कई थी वञे हुनजे करे असां चाहियूं था त महिरबानी करे इहे जेके ठाहिया आहिनि इन्हनि खे बुंदो ॾिनो वञे इन्हनि खे बंदि कयो वञे Go Afghani go! 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 सिंध में धारा सिंध में धारा